नाज़रीन, भिरिया सिटी जे ॻोठ रबरखियो सोलंगी में यासीन सोलंगी जी मेज़बानी हेठि आवाज़ टीवी जे ऐलान खे भरपूर मोट ॾींदे ॾांदनि जी गोए ऐं हर खेड़े जो सक़ाफ़ती मेलो सजायो वियो। मेले में भलोड़ नस्ल जे ॾांदनि सां गॾु ख़फ़तियुनि शिरकत कई। रिपोर्ट कर रहियो आहे राणा अब्दुल सत्तार। भिरिया सिटी जे ॻोठ रबरखियो सोलंगी में यासीन सोलंगी जी मेज़बानी हेठि आवाज़ टीवी जे ऐलान खे भरपूर मोट ॾींदे ॾांदनि जी गोए ऐं हरखेड़ीअ जो सक़ाफ़ती मेलो सजायो वियो। मेले में सिंध जे मुख़्तलिफ़ ज़िलनि खैरपुर, सखर, घोटकी, दादू, सांगड़, शहीद बेनज़ीराबाद समेत ज़िले नौशहरो फिरोज़ जे मुख़्तलिफ़ शहरनि ऐं ॻोठनि मां वॾे अंग में ॾांदनि जे ख़फ़तियुनि भलोड़ नस्ल जे ॾांदनि जे जोड़नि सां गॾु शिरकत कई। सक़ाफ़ती मेले में हज़ारनि जी तइदाद में शौक़ीननि शिरकत करे ॾांदनि जी गोए खेड़ीअ दौरान भरपूर ताड़ियूं वॼाए ख़फ़तियुनि खे दाद ॾिनो। सक़ाफ़ती मेले में 8 खां मथे भलोड़ नस्ल जे ॾांदनि जे जोड़नि हिसो वरितो। आख़िर में मेज़बान पारां पहिरीं पोज़ीशन जो इनाम पप्पू सोलंगी खे बोस्कीअ जो पटको पारायो वियो। ॿीं पोज़ीशन माणींदड़ महरम खैर खे अजरक ऐं टोपी ओढाई वई। टीं पोज़ीशन इल्ताफ़ पंवर खे पिणु अजरक ऐं टोपी ओढाई वई। सक़ाफ़त जे हवाले सां हिते मेलो रिथियो वियो आहे। भिरिया सिटी में ख़ासि करे दोस्तनि असांजा भाऊ यासीन सोलंगी साहिबु जंहिं हे प्रोग्राम कोठायो आहे ऐं असांखे ख़ुशी आहे त हर साल अहिड़ा प्रोग्राम थींदा रहंदा आहिनि, ख़ासि करे सियारे जे सीज़न में। खैरपुर ज़िले जा आहियूं असां, हिन ॾांदनि जे इश्क में आया आहियूं। छाजे करे जो हीअ ॾांदनि जी असांजी सिंध जी सक़ाफ़त आहे। असांजी त शर्त गोई न आहे, हीअ आहे सिंध जी सक़ाफ़त। तंहिंखां पोइ ॾांद ईंदा आहिनि परे परे जा, खैरपुर ज़िले जा, नवशहर जा, नवाबशाह जा, पंजाब जा दोस्त बि ईंदा आहिनि। असांजो शौक़ु आहे कबूतर नालो आहे ॾांद जो, हीउ शौक़ु आहे असांजो। ट्रैक्टरनि जी महांगाई लही पिया, ज़मींदार माण्हू असांजा वॾा ख़र्चा था थींदा आहिनि ट्रैक्टरनि जा। हर हारी ऐं शौक़ु बि कयूं था, हारपो बि कयूं था। पंहिंजे घर जी सूंहं बि आहे, हिन ते हर जो घर जो असां पंहिंजो पाण था कयूं। मल्हाइण खपनि, ज़रूरु मल्हाइण खपनि, छो जो हीउ असांजो शौक़ु आहे, हीअ असांजी मोहबत आहे। संगत ॾिस केतिरी आई, आवाम केतिरी आहे, मोहबत जे करायो आहे, न को हिते भत आहे न सॾ आहे। सिंध जी सक़ाफ़त आहे पर हुकूमत हिनखे तमामु तंग थी करे, माना हुकूमत करणो ई नथी थिए। जेॾी महिल जिते 4-5 सिपाही बीठा या पैसा ॾियो या पोइ मेलो करायो, इहो बसि आहे त शौक़ु। इनाम छा आहे, बसि बोस्कीअ पटको आहे, टोपी आहे, अजरक आहे, इहो इनाम आहे असांजो। हुकूमत अचे ॾिसे अचे जो आहे चाहे पोइ असां जलसा बंदि कनि न। हारी जेको आहे इन ते रोज़ी बि करे थो, उन खां पोइ इन ते शौक़ु बि करे थो, सभु ॻाल्हि करे थो। हीअ सिंध जी सक़ाफ़त आहे। भाई पुलिस हिननि खे जेको तंग करे थी न, सो इहा नाइजाइज़ी आहे। असांखे हीअ 14 अगस्त ते मल्हाइबा आहिनि, हूअ बि मल्हाइणु खपनि। हीअ त सिंध जी सक़ाफ़त आहे, हीअ असांखे मल्हाइणु खपे। सभु कंहिंजो शौक़ु थींदो। हीअ ॾांद ख़तमु थी विया आहिनि, इन जे करे जंहिंखे पुलिस माण्हू तंग थी करे त पोइ शौक़ु छॾे था वञनि। पैसा भरे उन्हनि खे खाद खुराक ॾेई पंहिंजो शौक़ु में सलाहींदा। हिकिड़े जोड़े जी क़ीमत 8 लख बि आहे, 7 लख बि आहे, 10 लख बि आहे। जहिड़ो हलकड़ो आहे उनजी 5 लख बि आहे, 6 लख बि। सिंध जी सक़ाफ़त इहा आहे, टोपी, अजरक, ॾांद जा मेला, मलाखड़ा, जोड़ा, असुल खां वठी इहे रवाज रिवायत हलंदी आहे इहा अबनि ॾाॾनि खां। हीअ असांखां बुराइनि खां बचाए थो, हीअ ॻाल्हियूं मोहबत वधाए थी, मेला वधाए थी। तमामु बहितरीनु जो कमु आहे। हितां भिरिया सिटीअ भरिसां ॻोठ रबरख सोलंगीअ में सक़ाफ़त जे हवाले सां अॼु जेको आहे हिते इहो मेलो रचायो वियो आहे, जिथे हज़ारे माण्हू जेके आहिनि हिन खे ॾिसण लाइ पहुतल आहिनि। इन्हनि जो इहो बि चवणु आहे त हीअ सक़ाफ़त जे सिलसिले में असां जेको आहे मेलो रचायो आहे ऐं आवाज़ टीवी जो जेको ऐलान आहे, इल्मु पिरायो सिंध संवारियो, उन जे ऐलान खे असां भरपूर मोट ॾींदे हीअ जेको आहे अॼु ॾांदनि जो हिते मुक़ाबिलो करायो आहे। कैमरामैन राणा आमिर अली सां गॾु राणा अब्दुल सत्तार, आवाज़ टीवी न्यूज़, भिरिया सिटी।